रियासत रियासत। करीम तो वटि फ़क़ीरे जो नंबर ज़रूर हूंदो। जी जी सर। फ़क़ीरे खे राति कॉल करे जेको कुझु तोखे सम्झायो आहे उहो ई तूं हुनखे ॿुधाए छॾिजां। साहब मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञो, असां ने फॾे खां परे रहूं त बहितर आहे। करीम मां तुंहिंजी सलाह बिल्कुलु वठां थो, पर कादन असांजे मथां ॿाना बि भरोसो न कंदो। जेकॾहिं कादन जा हथियार असां मथां सिधा थी विया त पोइ ॿुधाए हुननि खे केरु रोकींदो? साहब असां फ़क़ीरे वारनि सां धोखो कयूं, कादन वारनि सां गॾिजी करे फ़क़ीरे ते हमिलो कयूं, पर जे फ़क़ीरो तां बची निकिरी वञे पोइ तव्हां ई ॿुधायो साहब, फ़क़ीरो असांखे छॾे ॾींदो? करीम मूंखे सिर्फ़ु तूं एतिरो ॿुधाए त फ़क़ीरो असां लाइ ख़तरनाक आहे या उन खां वधीक कादन असां लाइ ख़तरनाक थींदो? साहब अव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, कादन वधीक ख़तरनाक आहे। असां गॾिजी करे अम्मा बख्ती वटि हाज़िरी भरायूं ऐं उनखे मिंत मेड़ कयूं त पोइ हू कादन खे रोके छॾींदी। ठीकु आहे करीम, राति ई हली अम्मा बख्तीअ खां सलाह कयूं था, उन खां पोइ फ़ैसिलो कंदासीं त असांखे छा करिणो आहे। साहब इहा त बहितर ॻाल्हि आहे, ईअं ई बहितर हूंदो। कादन तूं पोयां लाइ परेशान न कजांइ, माण्हू तो मौजूद आहे। तव्हां हुते राति रही शाह मुराद खे उन्हनि जे हवाले करे पाण मुतमइन थी पोइ हिते अचिजो। ठीकु आहे मां, पर जन माण्हुनि खे तव्हां हुते लॻारायो आहे उहे भरोसे जहिड़ा आहिनि सही? उहे माण्हू भरोसे जे क़ाबिल आहिनि। बंगले जे ॿाहिरां बि मूं पहिरियों सख़्तु लॻाए छॾियो आहे। वधीक तूं राति उते हूंदे उतां जो पूरो जाइज़ो वठिजां। जिते बि तोखे का खोट नज़र अचे उहो पूरो करे पोइ हिते अचिजां। ठीकु आहे न। अम्मा दुआ करे छॾिजो। अल्लाह जी अमान। कादन ॻाल्हि ॿुध, जी अम्मा। तूं पाण सां गॾु गार्ड बि वठियो वञजां जेके तोखे पके रस्ते ते छॾे ॾियनि। ठीकु आहे, अची बशी। कॾहिं तो कादन मथां कहर बणिजी कड़के तो फ़क़ीरा। जंहिं ॾींहुं पकी ख़बर मिलंदी ऐं शिकार करण में का बि तकलीफ़ नथी थिए उन ॾींहुं हमलो कबो। छा उते कोई को पक्को माण्हू आहे जंहिंजो इंतज़ार पियो करीं जांच करे ॾींदो? अदा हिकु बघड़ मथां एतबार कयो आहे। ॾिसूं त हू असां सां गॾिजी कादन जो शिकार थो कराए या कादन सां गॾिजी असांजो शिकार थो कराए। न मुंहिंजा भाउ, तूं ग़लति सोची पियो। मां इन सूबेदार मथां भरोसो नाहे कयो। बाक़ी केरु आहे फ़क़ीरा जंहिंजे मथां तूं पूरो भरोसो करीं थो त उहो असांखे कादन वारनि जी पक्की जांच करे ॾींदो? मुंहिंजो पंहिंजो ई माण्हू उते मौजूदु आहे साजन। शायदि अदा खां उहो ज़हन मां निकिरी वियो आहे ऐं कादन बि उनखे नाकारा सम्झी फिटो करे छॾियो आहे। पर पोइ बि मूंखे मूसा मथां पूरो भरोसो आहे जेको हर राति उन्हनि जी जासूसी कंदो थो। पहिरियां इहो सूबेदार मथे पियो असांजे उताक जा चकर काटींदो, पर हाणे ही हवेली तरफ़ फिरे पियो। हिन मथां भरोसो करणी बेकार आहे। असीं हाज़ुर आहियूं अम्मा बख्ती, हुकुम कयो, छा करणो आहे? तव्हांजे ज़िमे वॾो कमु हवाले कयां थी दोदा। राज़ खुलण जी सूरत में तव्हांजी मौत हूंदी। अम्मा बख्ती, सिर कटाए त सघूं था, पर अव्हां जो राज़ कॾहिं बि कोन खुलंदो। कादन जो पुट पनाह हिन वक़्तु घर हूंदो, उनखे अगवा करे
गुम करे छॾियो। वक़्तु अचण ते ॿुधाईंदीमांव त छा करिणो आहे। अम्मा बख्ती हू कादन जो पुटु आहे, छा तव्हां इहो नाहे सोचो? हिन रियासत मथां मुंहिंजो पुटु कुर्बान थी वियो त पोइ कादन जो पुटु मुंहिंजे पुट खां मथे त नाहे। तव्हां कमु ईअं कयो जो इहा ख़बर कादन खे बि न पवे। अमा असांजे हिते अचण जी ख़बर हिननि खे आहे ऐं इहे सभु कादन जा ख़ासि माण्हू आहिनि। छा इहे कादन सां ॻाल्हि कोन कंदा? हुकुम अम्मा। हथियारनि में बारूद भरियल आहे जी अम्मा। ऐं इहो बारूद कंहिंजे हुकुमनि ते हलंदो? कादन या मुंहिंजे हुकुम ते? अम्मा तव्हांजो हुकुम हूंदो त इहो बारूद सॼो कादन जे सीने में लाहे ॾींदासीं। यादि रहे त दोदे ऐं सदाम जे हिते अचण जी ख़बर कादन खे न पए। न त ॿी सूरत में इहो बारूद तव्हांजे सीननि में हलियो वेंदो। ख़बर न पवंदी अम्मा। तव्हां वञो। जलाल हुकुम अम्मा। मां अंदर वञी वेहा थी, जेको बि अचे मूंखे ख़बर ॾिजाए। जी अम्मा। मुफ़ादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण न ॼाण आहे। फसादिन आ छॾी फहिलाए दहशत, हिते हर कंहिं जी आ पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जी आ पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। इन भरोसे खे हासिल करण लाइ असांखे छा करणो पवंदो? फ़क़ीरे जो सिर घुर्जे। छा तव्हां उन जो सिर मूं आॾो पेश करे सघो था? अॼु खां पोइ असां फ़क़ीर जी ॻोल्हा कयूं था। रियासत 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 रियासत। मोहबा अम्मा बख्तीअ सां मिलणो आहे। सूबेदार साहब 2 मिनट। हिन दर जी सलामी भरींदा रहंदो न, तव्हां फ़ाइदे में वेंदो। इन लाइ त सलामी भरण लाइ आया आहियूं दर ते। अम्मा बख्ती मुते रहम कर, मूंखे बख़्श कर अम्मा। मां कसम खणी चवां थी त अम्मा बार सूबेदार ऐं जमादार अम्मा सां मिलण लाइ आया आहिनि। ठीकु आहे, मां ड्राइंग रूम हलां थी, तव्हां उन्हनि खे मोकिलियो। जेको हुकुम अम्मा। पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत, पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत रियासत। केरु आहियो? मौत जॾहिं ईंदो आहे डरंदो न आहे।
चइबो त खेल शुरू थी वियो आहे। फ़क़ीर खे वञी ॿुधायां त इन मौक़े मां भरपूर फ़ाइदो वठे। जेकॾहिं तूं हिते अमन सां थो रहणु चाहीं त तोखे पंहिंजो भरोसो बहाल करणो पवंदो। अम्मा भक्ति मां पाण इहो ई थो चाहियां तव्हांजो ऐं कादन जो भरोसो हासिल करे सघां, पर कादन मूं मथां भरोसो करणु चाहे ई नथो। ज़ालमन सां मिली हितां जो अमन बर्बाद कंदो रहंदे त तो मथां को बि यकीन न कंदो। उल्टो तूं पंहिंजी नौकरी विञाए वेहंदे। अमा तव्हां हुकुम कयो, इन भरोसे खे हासिल करण लाइ असांखे छा करणो पवंदो? फ़क़ीर जो सिर घुर्जे। छा तव्हां उन जो सिर मूं आॾो पेश करे सघो था? अॼु खां पोइ असां फ़क़ीर जी ॻोल्हा कयूं था। जीअं ई असांखे फ़क़ीर जी ख़बर छा मूंखे बेवकूफ़ को सम्झी? न न अमा, असां ईअं सोचे बि नथा सघूं। फ़क़ीरो हिन वक़्तु किथे आहे? कंहिं वटि थो रहे? ऐं हू अॻियो कदम कहिड़ो खणंदो? हिन बारे में कुझु ॼाण आहे तव्हांखे? जेकॾहिं फ़क़ीरो तव्हां मथां भरोसो नथो करे त वञी फ़क़ीर जो भरोसो हासिल कयो। पोइ हुनखे अहिड़ी जाइ ते घुरायो जितां हू वापसि न वरी सघे। हिन कम में कादन बि तव्हांजी मदद कंदो। जेकॾहिं तव्हां इन कम में कामयाब थी वेंदो त पोइ बाना तव्हां मथां भरोसो करे सघिजे थो। ठीकु आहे, तव्हां हाणे वञो। हिते हर कंहिं जो आहे राज पंहिंजो, पुछाणो ई ना कंहिं खां बि कंहिंजो। पना पना किथे आई? पना घर जी ही हालत आ, सामान सॼो खिंडरियो पियो आ। किथे पना अॻुवात न थी वियो? इहा ॻाल्हि वञी मां चाचा खे थो ॿुधायां। हिते हर कंहिं जो आहे राज पंहिंजो, पुछाणो ई ना कंहिं खां बि कंहिंजो। हिते हर कंहिं जो आहे राज पंहिंजो, पुछाणो ई ना कंहिं खां बि कंहिंजो। इन अंधेरत थींदी हैरत, हिते हर कंहिं जी आ पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जी आ पंहिंजी रियासत। सर, असां सभु तव्हांजे पोयां आहियूं। जीअं मूंखे मुनासिबु लॻे इहा कोशिशि कजो जीअं वधीक असां लाइ मसला पैदा न थियनि। साहब कंहिंजो पासो वठंदो, फ़क़ीर जो या कादन जो? मां त चवां थो असांखे कादन जो साथ ॾियणु घुरिजे, जेकॾहिं असांखे हिते रहणो आहे त। असांखे हक़ ऐं सच जो साथ ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजे फर्ज़ खे पूरी ईमानदारीअ सां निभाइणु घुरिजे। सर, इहा मुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। अजाई तंज़ खे छॾ,
हिते उहो ई थींदो जेको मां चाहींदुसि। वारिस खान, ही तव्हां लाइ आख़िरी कमु आहे। तव्हां असांखे ॿुधायो त छा करिणो आहे। इंतज़ार पर कंहिंजो इंतज़ार? सूबेदार दिलशेर जो हुकुम जो इंतज़ार करणो पवंदो। इहो ई ॿुधाईंदो त कंहिंजे घर जे मथां टांडा रखणा आहिनि। मूंखे ख़बर आहे वरी बि कंहिं हाथी सां असांखे टकराईंदो। कमज़ोर मथां त हर माण्हू ज़ुल्म कंदो आहे। असुल बहादुर त उहो माण्हू आहे जेको ताक़तवर ऐं ज़ालिम सां टक्कर खाए। साहब तव्हांखे मुसीबत में कॾहिं अकेलो कोन छॾींदो ज़मीर। इहा त असांखे ख़बर आहे। जंहिं मुसीबत सां टक्कर खाइण लाइ चए थो, इन मुसीबत खे असां वेझे खां ॾिसी आया आहियूं। छा तव्हां कादन जी ॻाल्हि कयो पिया? दिलजाए कर शमीर, दिलजाए कर। हिन चक्कर तव्हांखे अकेलो कोन छॾींदासीं। जंहिंसां टक्कर खाइणो पियो उन सां गॾिजी मुक़ाबिलो करणो पवंदो। जेकॾहिं हू ॾाढा आहिनि त कमज़ोर असां बि न आहियूं, छो त वारिस लावारिस न आहे। हिन वक़्तु पनाह जा होश खता आहिनि। थी सघे तो उन कावड़ में अची घर जो सामान खिंडरायो हुजे। और सही पई चवे पुट। मूं सॼे ॻोठ में पनाह जी जांच कई आहे, हू किथे बि हथु कोन थो अचे। जेकॾहिं अगवा नाहे थियो त पोइ काॾे गुम थी वियो? वॾो को बदतमीज़ आई। बदतमीज़ तूं ही? अरे अॼु मां तोखे न छॾींदुसि। रियासत 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 रियासत। बाबा पक समझ, पूरी पक समझ, पनाह अगवा थी वियो आहे। तूं सिर्फ़ घर जो सामान खिंडल ॾिसी तूं अंदाज़ो लॻायो हूंदो त पनाह अगवा थी वियो। घर में जिन हुया जो सॼो सामान आंगुर ते ईअं खिंडराए छॾियो ने। अगवा वक़्तु वॾी छिकताण थी हूंदी बाबा। हिन वक़्तु पनाह जा होश खता आहिनि। थी सघे तो उन कावड़ में अची घर जो सामान खिंडरायो हुजे। और सही पई चवे पुट। मूं सॼे ॻोठ में पनाह जी जांच कई आहे, हू किथे बि हथु कोन थो अचे। जेकॾहिं अगवा नाहे थियो त पोइ काॾे गुम थी वियो? हिन वक़्तु असांजा हथ पनाह जी ॻिची में आहिनि। पुट सादिक, थी सघे थो असांजे ख़ौफ़ खां उहो घर छॾे भॼी वियो हुजे। मूंखे त ईअं थो लॻे बाबा ही सॼो पनाह जो ड्रामो रचियल आहे। चाचा शहर वियो रहो, उहो बि हिन वक़्तु ताईं वापसि नाहे आयो। जेका बि हक़ीक़त आहे बाबा, शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। भाउंडे मोहम्मद, मुंहिंजे छोकिरे जी नियत त अॼु तुंहिंजी दावत कयूं। इहा त तमामु भली ॻाल्हि कई अथई भाऊ। इन ई जे लाइ त जेकॾहिं तुंहिंजे घर में जवान छोकिरी वेठल आहे त ज़बान संभाले ॻाल्हाए। यार कहिड़ी बकवास तो करी। नालो रुगो नेक मोहम्मद अथई, पर कॾहिं नेकीअ जो कमु कंदे हलाए न। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पर बाबा बाबा ही वीचारा भला माण्हू आहिनि, हिननि जी ॻाल्हि ॿुधणु घुर्जे। तूं पिणे खे सम्झाए मुबारक। ख़ैर मुबारक। ॿुधो ई ख़ैरू, तुंहिंजे पुट मारे छोरे खे छा चयो? पिणे मुंहुं वारे छोरे तीअं कोन चयो। अरे अरे ओए भागो या पोयां पासा। तूं हिनजो पीउ छोकिरे जो तोखे पिणे न चवंदो, बाक़ी अब्बा ऐं दाबा चवंदो छा? वॾो को बदतमीज़ आई। बदतमीज़ तूं ही? अरे अॼु मां तोखे न छॾींदुसि। अरे देख किनी कुबी, तूं का सको कोन थी दे। अरे खमीसा हिननि खे छॾा, ही त विड़ी पवंदा। बाबा वॾनि जो कमु आहे पाण में ठही पवनि या विढ़नि, असां नंढनि जो विच में। अरे हथ कट, मूंखे न थींदो। तुझी दावत कबूल है, तुझी दावत कबूल है। अरे पहिरियां ई चवां मोर फूअल जो साग जो वो तोखे एॾो पुछणो छो कयां? जमादार तूं चईं थो त असां मथां भरोसो कर, पर मूंखे तव्हां मथां एतबार थिए ई कोन थो, त मां छा कयां? असां वटि भरोसे करण खां सवाइ तव्हां वटि ॿी का वाट बि न आहे फ़क़ीरा। उन लाइ तव्हां परेशान न थियो। फ़क़ीरो पंहिंजूं वाटूं पाण ठाहींदो आहे। फ़क़ीरा सिर्फ़ु कादन तव्हां लाइ ख़तरनाक न आहे बणिजी वियो, असां लाइ बि ख़तरनाक बणिजी वियो आहे।
फोन ते त हिकु ॿिए जे मथां कॾहिं बि भरोसो कोन थींदो। साम्हूं मुलाक़ात करणी पवंदी, हिकु ॿिए जे साम्हूं अचिणो पवंदो। ॿुधायो फ़क़ीरा, पोइ असांखे किथे अचिणो आहे? इहो मां तव्हांखे जल्द ॿुधाईंदुसि। फ़क़ीरा, फ़क़ीरा, फसादिना छड़ी फहलाए दहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। जमादार करीम, असांखे फ़क़ीर यार जो एतमाद हासिल करणो पवंदो। जेकर असां जल्द मां जल्द फ़क़ीर यारनि खे कादन जे हवाले न कयो त पोइ असां उन जी जाइ ते ॿई क़ैद में हूंदासीं। साहब, फ़क़ीरे सां हली साम्हूं मिलणो पवंदो। फोन ते उहो असांजे मथां कॾहिं बि इतबार न कंदो। जमादार करीम, साम्हूं ज़रूरु हलंदासीं। या ख़बर पए त असां सां फ़क़ीरो किथे मिलण थो चाहे। अदा फ़क़ीर ना ई कादन खे हू माराइण चाहिनि था ऐं ना ई जमादार ऐं सूबेदार खे असांजो लाचार आहे। उनजे बावजूद उन जी फोन मथां फोन आहे। इन जो मतिलबु इहो आहे, इन मंझां तव्हां अंदाज़ो लॻाए तो भाई बख्ती ऐं कादन इन सूबेदार ऐं जमादार जे पेरनि हेठां ज़मीन गरम करे छॾी आहे। सूबेदार पंहिंजे छुटकारे लाइ असांजी कुर्बानी ॾियणु चाहे, पर तूं फिक्र न कर बादल। हुन जहिड़ो दोखो असां लाइ सोचियो आहे, असां उनखे उनखां वधीक दोखो ॾींदासीं। अमा भक्ति, मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ कंदुसि त भॼाई बानो खे जान जी अमान ॾिनी वञे। ॾिनीमांसि जान जी अमान। ॿियो कुझु घुरण चाहीं थो? ना मां न, तव्हांजी एतिरी महिरबानी। मां पंहिंजनि जी कुर्बानी जो वज़न पंहिंजे कुलनि ते हाणे नथो खणी सघां। कादर मूं जान जी अमान ॾिनी आहे, पर बानो खे हिन हवेलीअ खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त नाहे। हिन लाइ बानो खे हिते हिन हवेलीअ में एसी ताईं रहणो पवंदो, जेसी ताईं इहो राज़ आहे। जॾहिं शाह मुराद जवान थी हिते ईंदो, पोइ इन राज़ खे मां पाण ज़ाहिर कंदसि। ऐं ॿी सूरत में इहो राज़ तॾहिं ज़ाहिर थींदो जॾहिं तूं फ़क़ीरो बादल ऐं निहाल जी मौत जी ख़बर मूं वटि खणी ईंदे। पोइ बानो आज़ाद हूंदी। ऐं इन विच में जेकॾहिं हवेलीअ खां बानो ॿाहिरि निकिरण जी कोशिश कई या कंहिंसां मिलण जी ज़िद कई न, त पोइ कादन मां पंहिंजी ॾिनल ज़बान तां आज़ाद हूंदसि। ठीकु आहे मां, अवां जी ॾिनल ॻाल्हि ते अमल कयो वेंदो। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। कबीलन में किथां आई ही वहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। जॾहिं मूंखे खानदान जे कंहिं बि फर्द सां मिलण नथो ॾिनो वञे, त इन खां वधीक मुंहिंजे लाइ कहिड़ी सज़ा हूंदी? बानो तो शुक्र कर तुझी जान बची आहे। पाण खे संभाल, जल्दी तोखे तुझे बचन सां बि मिलाईंदासीं। हिते हर कंहिं जो आहे राज पंहिंजो, पुछाणो ई न आ कंहिं खां बि कंहिंजो। इन अंधेरत थींदी आहे हैरत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत।
रियासत